भी करता जंहिंजी मिसाल उस्ताद पंहिंजे साम्हूं वेठा आहिनि। साईं मोहम्मद अली शाह तमामु हिकिड़ो प्यारो कराची में जदोजहद करण वारो वारनि जे लाइ हिते माण्हुनि जे लाइ जदोजहद करण वारो उनखे अगवा कयो वियो आहे। उनखे पंहिंजे कारोबार माना उन पंहिंजे फिशरी जे हथ खणण जे लाइ अगवा कयो आहे। मां मोहम्मद अली मलकानी खे अव्हांजे हिन चैनल जे थ्रू इहो चवणु चाहियां थो त जीअं सिंध क़ौमी महाज पंहिंजो साईं मोहम्मद अली शाह सां गॾु आहे। तव्हां 12 बेड़ा आणे मच्छू उन्हनि खे वॾा टैंकरनि जे ज़रिए तव्हां खणी था वञो। हे ग़रीब मिसकीन जेके नंढनि होड़नि में जेके वञी पंहिंजो कारोबार कनि था, धंधो कनि था, उन्हनि जे कब्ज़े जे लाइ तव्हां मोहम्मद अली शाह जहिड़े माण्हू खे तव्हां अगवा कयो, उन मथां तशदुद कयो आहे। हैफ़ आहे तव्हांजे मथां। असां चाहियूं था त तव्हांखे सिर्फ़ु कराची जे अंदरि सिर्फ़ु सिंधी नज़र अचनि था, चाहे उहे उस्ताद हुजनि, चाहे उहे हारी हुजनि, चाहे उहे केर बि हुजनि, उन्हनि ते तशदुद कयो था। असां इन चीज़ जी पुरपुर